अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 डिसंबर संडे ऐं 12:30 थिया आहिनि सुबुह जा। ऐं हे ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ में हूअं बि ॾाढो इम्पोर्टेंस रखंदो हुयो हमेशह खां, छो त अॼु जे ॾींहं ते मुंहिंजो मङणो थियो। तंहिंजे करे मूंखे इहो ॾींहुं हूअं बि यादि हूंदो आहे, पर अॼु दिलि उदास आहे। बहरहाल छॾियूं था इन ॻाल्हि खे। सो मां इलाही 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 ख़ुशि आहियां अॼु, छो त मां इलाही सारो कमु कयो आहे ऐं हिन देरि सां मां एतिरी देरि सां व्लॉग जी इब्तिदा छो थी कयां, इहो मां तव्हां सां शेयर थी कयां थोरी देरि में। ऐं फ़िलहालु मां आई आहियां हिते पंहिंजे प्लांट्स वटि, त हिननि खे ख़ुशि ॾिसी हमेशह वांगुरु तव्हांखे ख़बर आहे त हे ख़ुशि हूंदा आहिनि त मां ख़ुशि हूंदी आहियां। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं तव्हांखे हाणे मां थोरी देरि में रीज़न बि ॾेखारींदमि। सुबुह सां सवेर खां सुराणे हिते पंहिंजा कपिड़ा धोई विधा आहिनि। ऐं मां त अॼु संडे हुयो त थोरी एक्स्ट्रा निंड बि कई ऐं कुझु प्लांट्स मां पन पटिया, कुझु कचिरो कढियो। उन खां पोइ नाश्तो बि देरि सां कयो, पोइ वेठमि पंहिंजो फेवरेट कमु करणु। उहो कमु तव्हांखे मां ॾेखारियां थी त मां छा कयो आहे। सो हीअ आहे मुंहिंजी हैप्पी प्लेस, जिते वेही मां हमेशह ख़ुशि थींदी आहियां। हीअ ॿोरी उन ॾींहुं ख़ाली थी हुई पोलिएस्टर मां, त मां साफ़ु करे छंडे रखी आहे। सो इहा बि संभाले रखंदमि। हलूं था अंदरि। सो मां अची वई आहियां किचन में। 12:30 थिया आहिनि, ज़ाहिर आहे लंच टाइम आहे। हा हिते असांजी किचन क्वीन सुरहाण जेका आहे बिरयानी थी पचाए। मूंखे चई तव्हां छा पचाईंदव, मां त सादो सुधो ॿुधायोमांसि, त चई अॼु मुंहिंजी दिलि थी चए त मां बिरयानी पचायां। सो हीअ अलाए छा थी पचाए, अलाह ख़बर हूंदी ऐं हिनखे पाण खे ख़बर हूंदी इहा कहिड़ी बिरयानी आहे। रुगो टमाटा अथसि, चिकन बि विधो अथसि। यस, दिस इज़ चिकन। ठीकु आहे, हलो सही आहे। हिन में छा आहे? राइस बॉइल थी। अच्छा, राइस बॉइल थींदा, उनजे लाइ पाणी बि पहिरियों खां पियो आहे। तूं ॿियो बि त कुझु बॉइल कयो सुबुह? छोला बॉइल कया। छोला सिर्फ़ु बॉइल कया आहिनि? अच्छा, ठाहिया न आहिनि। सो बहरहाल मूंखे लंच न आहे ठाहिणो, त मुंहिंजो टाइम बची पियो। सो सुरण लॻी पई आहे हिते एज़ यूजुअल। संडे अथसि अॼु। सुबुह खां कपिड़ा वपिड़ा धोतई ऐं उहो पंहिंजा हाणे शौक़ थी पूरा करे। ऐं मां हे ठाहिया आहिनि सुबुह खां। ॿुधायो त कीअं आहिनि। हे जेको मां ब्लैंकेट वठी आई हुयमि सेकेंड हैंड, सो सची ॻाल्हि आहे, नओं मिले न त मां नओं ज़रूरु वठी अचां, पर हाणे मां हिते त मिले कोन थो, त मां इन करे इन ते ई कंप्रोमाइज़ कयो। हीअ 2 शीप्स आहिनि, 2 रिढूं, हिकिड़ी हादिया जी रिढ, हिकिड़ी राजिया जी रिढ। सो इहे इनशा सुभाणे मां हिननि खे TCS कंदमि, छो त अॼु संडे ते हिकु त TCS बंदि आहे, ॿियो कल्चर डे आहे। त बाबा हिते एॾियूं रैलीज़ हूंदियूं ॿाहिरि, एॾी रश हूंदी आहे रोडनि ते, त मां त ॿाहिरि न निकिरंदमि अॼु जे ॾींहं ते। ऐं हीअ ॿुधाइजो मुंहिंजो कमु, मुंहिंजी महिनत तव्हांखे कीअं लॻी, आइडिया कीअं लॻो। आइडिया मां ॾिठो आहे किथां, पर मां हिन में कुझु चेंजिस कया आहिनि पंहिंजे हिसाब सां, छो त उहो मटीरियल ऐं उहो लुक। ऐं पहिरियों हिननि जा फेस बि मूंखे ब्राउन ठाहिणा उन आइडिया जे मुताबिक़। पोइ मूं चयो न, हे ॿारनि ॾे थी मोकिलियां। पोइ मां हिननि जा सिर्फ़ु पेर ब्राउन ठाहिया आहिनि ऐं फेस ऐं कन मां हिननि जा पिंक ठाहिया, छो त ॿार जीअं ख़ुशि थियनि। सो यकीननि उहो ख़ुशि थींदियूं। इनशा सुभाणे मां हे उन्हनि वटि पहुचाईंदमि। त इहो हुयो मुंहिंजो सुबुह खां कमु, जंहिंजे करे मां एतिरो लेट पंहिंजो शुरू कयो आहे पंहिंजो व्लॉग। ऐं हिननि में मां पंहिंजो लेबल बि हयो आहे। मां हमेशह क्रिएटिव हैंड्स बाय NW जे नाले सां कमु कंदी हुयमि, जॾहिं मां कमर्शियल बेसिस ते कमु कंदी हुयमि। सो हे मूं वटि लेबल्स अञा ताईं पिया आहिनि, त मां उहे बि हणी छॾियामांनि, त जीअं लॻे त थोरो बसि थोरो सही आहे। सो हाणे ॾिसूं त अॻियां मां ॿियो छा थी कयां। जेको बि कंदमि उहो लाज़मी तव्हां सां शेयर थींदो। फ़िलहालु इहा शेयरिंग हुई। इहा मुंहिंजी पोलिएस्टर जी जंबो साइज़ जी थैली, जंहिंमां मां 2 एॾा कुशन ठोसे भरिया आहिनि। पोइ बि अञा त इलाही आहे, छो त मां हर वक़्तु मटीरियल पाण वटि रखंदी आहियां। मां कंहिं बि महिल कुझु बि ठाहिणु चाहींदी आहियां, मां चाहींदी आहियां त मुंहिंजियूं शयूं मूं वटि पूरियूं हुजनि। ऐं हाणे मां कढिया आहिनि हे 2 फ्रॉक्स, त हिननि खे बटण लॻाइणा आहिनि। सो इहो कमु कंदमि। ऐं पोइ हिननि जूं इहे सभु शयूं जेके बि आहिनि उहे पैक करे रखंदमि, त जीअं सुभाणे सिर्फ़ु मां आसानी सां खणी वञा। कुझु टॉइस बि सुराण वरिता हुया, सना थुला, कुझु उहे शयूं आहिनि। कुझु मूंखे राजिया फरमाइश कई आहे पेपर कटिंग्स बि ठाहे ॾिजो, छो त मां उते हुनखे ठाहे ॾिनी हुयूं कटिंग्स। हर ॿार खे अलाए छो मां हर दौर में ठाहे ॾींदी आहियां, सो ॿार ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। सो बहरहाल हाणे मां हिननि खे बटण हणंदमि, पोइ शायदि मां पेपर कटिंग कयां या मां जेको बि अॻियां कंदमि उहो तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हीअ बिरयानी सुराण कई आहे तयारु। मूंखे न आहे ख़बर, अगरि तेज़ मिर्च मसाला हूंदा त मां त न खाईंदमि, बाक़ी अगरि नॉर्मल हूंदा क़ाबिले बर्दाश्त, त इनशा मां बि खाईंदमि। सो हीअ हाणे कंदी डिश आउट। इहो लंच आहे असांजो। निमाज़ असां 2 पढ़ी आयूं आहियूं ऐं हिन महिल थिया आहिनि पूरा 2। ऐं खाई पी उन खां पोइ अॼु त ज़ाहिर मां मंझंदि जो कोन सुम्हंदमि, छो त मां सुबुह जो एक्स्ट्रा निंड करे चुकी आहियां। इन करे मां कंटिन्यू कमु कंदमि। ऐं हिते मां खणी रखिया आहिनि सोफ़े ते ही फ्रॉक ॿिन्ही जा, राजी ऐं हादिया जा, ऐं रील
रील न सॉरी धाॻो बॉबिन में आहे ऐं बटण आहिनि इहे सभु मुंहिंजूं शयूं रेडी आहिनि ऐं मां खाई पोइ मां वेही इनशाला इन्हनि खे पहिरियों पूरो कंदमि त जीअं मां सॼो बंडल ठाहे पैक करे रखां ऐं सुभाणे सिर्फ़ु खणी वञी TCS ऑफिस ऐं हिननि खे ॾेई अचां। 4:15 थिया आहिनि। हाणे असांजी कॉलोनी जी मस्जिद मां अज़ान अची चुकी आहे। हिननि जा मां बटण हणी छॾिया ऐं हिननि खे मां हया आहिनि ट्रांसपेरेंट बटण। ट्रांसपेरेंट बटणनि जो इहो फ़ाइदो हूंदो आहे त तव्हां कहिड़े बि कलर ते हणंदव त उहो जेको आहे उनजो हिसो थी वेंदो ऐं सेम येलो धागे सां हिननि खे मां टाकियो आहे त कमु थी वियो। ठीकु आहे। हे फ्रॉक रेडी। उनखां सवाइ मां हिननि जूं नाइटीज़ सिबियूं इहे रेडी। हे 2 शर्ट सिबियूं हुयमि एक्स्ट्रा ऐं हे ट्राउज़र सिबिया हुयमि जेके मां शेयर करे चुकी आहियां। सो हिननि जा कपिड़ा थी विया रेडी तक़रीबन सभु जेके मूंखे हिन महिल ताईं सिबणा हुआ ऐं 2 जेके कुशन्स हे रिढूं मुंहिंजे भरिसां पयूं आहिनि इहे रेडी आहिनि अॼु। ऐं हाणे मां हिते हे सामान कढिया पेपर कटिंग जे लाइ त उते जॾहिं मां इस्लामाबाद वई हुयमि त मां राजिया खे उन्हनि वटि रंगीन पेपर्स उन महिल न हुया त मां वाइट मां ई कटे ॾिनामांसि छो त प्रिंटिंग जे लाइ अली वटि वाइट हूंदा आहिनि त हिते मां सॼा पंहिंजा रंगीन कढिया आहिनि। सो अञा ताईं उहे कटिंग संभाले रखियूं अथई ऐं उन वाइट जे करे उन्हनि ते कलर बि कयो अथई। सो हिन दफ़े मां सोचां थी त मां हिनखे जेके बि शयूं ठाहे मोकिलियां त उहे मां हिन कलर्ड पेपर मां ठाहे मोकिलियां त जीअं उहो सिर्फ़ु इंजॉय करे। सो इहो इनशाला मां हिननि जो कमु कंदमि अॼु कंप्लीट त जीअं मां बंडल ठाहे पैक करे रखी सघां। सो ही कुशन्स ऐं हिन पासे ही कपिड़ा ऐं हाणे पेपर कटिंग थींदी। अञा ॿियो बि घणो कुझु आहे जेको मां हिननि जे इन पैकेट में विझंदमि उहो पोइ तव्हां सां शेयर कयां थी। हाणे वञा थी निमाज़ पढ़णु। निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं पेपर कटिंग कंटिन्यू कंदमि। पहिरियों हे रखी अचां बोरी मथे बोरी आहे ज़रे घटि ऐं उनखां सवाइ मूंखे कुझु विहाणनि जूं छऊं बि लाहिणियूं आहिनि जेके मां हिननि सां गॾु मोकिलींदमि अली जंडे। अॻ में छा थींदो त हे अची वेंदा हुआ कॾहिं बि अची सघंदा हुआ साल में अली वारा त उन्हनि खे असां जेका बि शयूं हूंदियूं असां रखी छॾींदा हुआसीं उन्हनि जे लाइ। पर हाणे इहो आहे जो राजिया जे करे होड़ थी विया आहिनि बाउंड त जेसिताईं राजिया स्कूल ते वञे हाणे इन करे हो हर वक़्तु नथा अची सघनि। सो हितां मां हेठि जेके नयूं छऊं वठी आई हुयमि हिननि मां कुझु छऊं कढंदमि ऐं इहा पोलिस्टर अंदरि रखंदमि। हे 4 छऊं मां हुननि जे लाइ कढियूं आहिनि। हीअ सेम उहा ई जंहिंमां मां सुगन जा कुशन कवर ठाहिया छो त हिनखे ॾिसी राजिया हादिया ख़ुशि थींदियूं। राजिया स्पेशली हादिया खे अञा एॾो अकुलु नाहे। हे बि मां हुननि ॿारनि जे हिसाब सां कढी आहे। हीअ बि ॿारनि जे हिसाब सां। हे अली ऐं सादिया ॿई चांहि ऐं कॉफ़ी जा शौक़ीन आहिनि सो यकीननि इहा चव हुननि खे वणंदी त हे 4 हे ख़ूबसूरत प्रिंट्स इहे मां हुननि ॾे इन कपिड़नि सां गॾु मोकिलींदमि। यकीननि ॿार बि ख़ुशि थींदा ऐं हे अहिड़ो गिफ्ट आहे जो कंहिंखे बि ॾिजे त घर में हिकिड़ी यूज़फुल शइ आहे। हर हाल में इहो कमु ईंदो ज़्यान त कंहिं बि सूरत में न थींदो। ऐं मुंहिंजी सादिया मुंहिंजी ॾिनल हर शइ खे एॾो त संभाले रखंदी आहे एॾो प्यार सां इस्तेमालु कंदी आहे पोइ मुंहिंजी दिलि बि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। छऊं खणी आयमि विहाणनि जूं ऐं हाणे मां हिते पेपर कटिंग कंदमि। ऐं हूअं त हमेशह मां 1 पीस कटिंग कंदी आहियां अॼु मां पर जॾहिं घर मां वेही फ़ुर्सत सां ठाहियां थी ऐं मूं वटि पंहिंजो सामान बि आहे त हे मां हिन जा ईअं 2 पीस मां कटिया आहिनि। हे 2 पीस अलॻि कटे ग्लू सां ॻंढिया आहिनि। हे सभु पीसिस अलॻि कटे ॻंढिया आहिनि। प्लांट्स ऐं वाटरिंग केन खे उहो ॾाढो इंजॉय कंदी आहे। जॾहिं बि मां वटि ईंदी आहे प्लांट्स खे पाणी ॾींदी आहे ख़ुशि थींदी आहे। सो नंढे हूंदे खां मूंखे यादि न आहे त अलाए कॾहिं अलाए कहिड़ी उमिरि में मां कैंची ऐं कागज़ हथ में खयों मूंखे बिल्कुलु बि यादि न आहे। ऐं ॾिसो हिन ते कुझु बि कोन्हे ट्रेस कयल काई शइ को लीको बि पातल न आहे। बसि अलाए छो मूंखे कटिंग ईंदी आहे मूंखे सम्झ में न ईंदो आहे। मां कंहिंखां बि न सिखी आहे न कंहिंखे कटींदे ॾिठो आहे ऐं नंढे हूंदे खां वठी मूंखे ईअं फ्री हैंड काफ़ी सारियूं शयूं कटण जी बसि ख़बर आहे। इहो मां चई नथी सघां छो ख़बर आहे कंहिंखां बि कोई बि न कंदो आहे इहो। असांजे सॼे घर में इवन अम्मा हुजे भली अम्मा इलाही एक्सपर्ट आहे इलाही सारे हुनरनि में पर हे कमु कॾहिं बि कंहिंखे मूं कंदे न ॾिठो आहे। सो इहो बसि हिकिड़ो गॉड गिफ्टेड आहे अलाह जी ॾिनल हिकिड़ी सुखड़ी चवां मां। सो पाणी मां पेपर ऐं कैंची खणंदी आहियां त मूंखां इलाही सुठियूं शयूं ईअं कटिजी वेंदियूं आहिनि। ऐं ॿियो त मां पंहिंजे ख़ानदान जे तक़रीबन हर ॿार खे इहो मज़ो करायो आहे। ॿार मुंहिंजी कंपनीअ में इलाही ख़ुशि रहंदा आहिनि एतिरे क़दुरु जो स्कूल में बि कंहिं ज़माने में असांखे नर्सरी क्लास ॾिनी वई त जेके ॿारनि जो ग्रुप मुंहिंजे हिसे में आयो उहो ॾाढो रिलैक्स हो छो त मां हुननि खे रिझाइण जे लाइ घर मां पंहिंजा ज़ाती पेपर्स ऐं कैंचियूं वग़ैरह सभु कुझु खणी वियमि ऐं मां हुननि खे इलाही एंटरटेन कयो।
त पोइ जेको आहे ॿियनि जा ॿार बि जेके मूं ॾे पिया ईंदा वञनि ॿियनि टेबल्स जा ऐं ॿियनि ग्रुप्स जा। सो बहरहाल मां इहो कोई वॾाई नथी कयां न को मां लहे थी कयां, पर इहो सच आहे, इहा हक़ीक़त आहे जेका मां तव्हां सां शेयर थी कयां। सो हाणे हीअ बि जेको मां तव्हांजे साम्हूं खोलींदमि त तव्हां जेके बि नवां ॾिसण वारा आहियो उन्हनि खे कुझु न कुझु हिते ॾिसण लाइ मिलंदो। ऐं हिनखे मां हिन पेपर ते रखां त जीअं तव्हांखे क्लियरली नज़र अचे। ॾिसो हीअ छा आहे, हीअ आहिनि 2 रेबिट्स, 2 सेहड़। त जेकॾहिं असां हिननि खे ईअं करे विहारींदासीं त हे वेही बि रहंदा, पर जीअं त हे कागज़ जा आहिनि, लाइट वेट आहिनि, त इन करे हे जल्दी जल्दी किरी बि सघनि था। सो हीअ हर ॿार हिननि शयुनि खे इंजॉय कंदो आहे। जॾहिं बि मूं जंहिंखे बि इहा कटिंग करे ॾेखारी आहे, जंहिंखे बि कटिंग करे ॾिनी आहे, ॿार शौक़ सां खेॾंदा आहिनि। त मुंहिंजी दिलि चाहे त इहा मां तव्हांजे साम्हूं बि कटिंग कयां। त हाणे मां अञा हिननि मां कुझु ॿियूं शयूं ठाहींदमि। ऐं हूअं जीअं मां डॉल ठाहींदी हुअमि त पूरे कंटिन्यू हिकिड़े पेपर मां, पर हाणे मां ईअं न कंदमि, फेस अलॻि ठाहींदमि, ड्रेस अलॻि ठाहींदमि, पोइ उहो तव्हां सां शेयर थी कयां। हाणे सांझे जी आज़ान में 2-3 मिंट रहिया आहिनि, त मां हे तव्हांखे ॾेखारियां मां छा छा कटियो आहे। हे मां डिफरेंट पार्ट्स जेके आहिनि डिफरेंट कलर्स मां कटे पोइ हिन ते आहिनि। अंब सूफ़, बल्कि मां चवां नथी, तव्हां पाण ई सुञाणे वेंदो। ऐं कैरेट जे लाइ मूं वटि ऑरेंज जेका हुई उहा लाइट कलर जो ऑरेंज हुयो, मूं वटि डार्क कलर जो गतो न हो। ऐं मां उनखां सवाइ हीअ जेके हिन जा प्लांट्स ठाहिया उन में हिकिड़ो स्टिकर वारो गुल बि हणी छॾियो अथमि, त वधीक सुठा था लॻनि। हे त मां तव्हांखे ॾेखारियमि, हे तव्हांजे साम्हूं कटियमि। ऐं हे हाउस ठाहियो आहे, इन जा बि डिफरेंट पार्ट्स। ऐं हाणे आख़िर में हिकिड़ी स्पेशल शइ, हे ॾिसो, गुॾी ऐं गुॾो पेपर जो, हिन खे ड्रेस पारायो आहे, पर्पल जूता, पर्पल ड्रेस। ऐं हिन जो ॾिसो ड्रेस, चेक वारी शर्ट ऐं लाइननि वारो हिन जो ट्राउज़र या पैंट। सो इहे ठही विया आहिनि, बसि इहे काफ़ी आहिनि। ऐं मां ॾाढी महिनत कई आहे हिननि ते, हद खां वधीक। ऐं अञा ताईं नंढड़ीअ खे, हादिया खे हिननि शयुनि जी कोई सम्झ न आहे, राजिया खे वॾी सम्झ आहे। आज की शाम राजिया के नाम। सो सुबुह खां वठी मां हे राजिया जे लाइ कमु कंदी रही आहियां, ऐं हूअ ख़ुशि थींदी, मुंहिंजे लाइ इन खां मथे ॿियो कुझु बि न आहे। ॿियो मां तव्हांखे थोरो पंहिंजो नंढिड़ो आर्ट हिकिड़ो ॿियो बि ॾेखारियां। खोलियूं अथमि शयूं त ज़ाहिर आहे निकिरी आयूं आहिनि, त मूं सोचियो तव्हां सां बि शेयर कयां। हीअ आहिनि कार्ड्स जा इम्बेलिशमेंट्स, जेके मां जॾहिं ठाहींदी हुअमि शयूं, ऐं जॾहिं मां बाक़ाइदा प्रोफेशनली कमु कंदी हुअमि, तॾहिं जी मुंहिंजी हीअ जेका आहे क्रिएशन आहे। सो तव्हां ॾिसो, तव्हां हिन में ॾिसो त शयूं केतिरियूं यूज़ थियल आहिनि। हीअ टेप आहे, उनखां पोइ हीअ डायमंड हिकिड़ो नग आहे, हीअ हार्ट पंचिंग हार्ट आहे हिकिड़ो, ऐं उन मथां नग लॻल आहे। हिन में हीअ धाॻो आहे ऐं बेस ब्लू कलर जी आहे। हीअ ॾिसो, हीअ बसि आर्ट आहे। इहो बि हिकिड़ो ही कार्ड खे डेकोरेट करण जे लाइ, मुख़्तलिफ़ शयुनि ते सजाइण जे लाइ इहे मां क्रिएट कया हुआ। तव्हां ॾिसो हिननि जी बेस ॾिसो, पोयां ही सिंपल शादी जो कार्ड आहे, NAS ॾिसो था, नसरीन, ठीकु आहे, शादी जो कार्ड आहे। मथां हुनजे मथां कलर्ड पेपर, ऐं बेस मां इहो ई उन साॻी शादी जे कार्ड मां ठाही आहे। ऐं तव्हां मथां ॾिसो मां हिन जे मथां छा छा हयो आहे, ऐं केतिरो ख़ूबसूरत थो लॻे। हिन में हे गुल जेको आहे उहो प्रिंट आहे, ऐं मां हे जेको आहे पंचिंग मशीन सां पंच कढियो आहे। उनखां पोइ हे नग गोल्डन, हे ग्रीन, हिते पिंक, माना डिटेल ॾिसो नंढी नंढी न हिननि में। हे शयुनि में एॾी ख़ूबसूरती पैदा कंदियूं आहिनि हे शयूं, कंहिं पेपर बैग ते हणी था सघजनि, हे ॾिसो कार्ड ते हणी था सघजनि। हे सॼो मुंहिंजो आर्ट आहे। हिन में ॾिसो ॼण बटण टाकियल आहिनि, हे पेपर जा बटण आहिनि, पंचिंग मशीन सां कढिया आहिनि, हिते क्राफ्ट पंच मिलंदा आहिनि। हीअ ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। त बसि मुंहिंजी दिलि चाहियो अॼु हे निकिरी आया आहिनि बाए चांस, हूअं त मूंखे यादि बि न आहिनि, त मां तव्हां सां शेयर कयां। डिटेल ॾिसो, हिन में धाॻो आहे, हिन में नग आहिनि, बटण आहिनि, 2 क़िस्मनि जो पेपर आहे, कटआउट्स आहिनि। सो इहो मुंहिंजो हुनरु आहे जेको मां सॼी उमिरि कंदी रही आहियां, ऐं जंहिंखे ॾिसी मां बसि यकीन कयो, अॼु हे मां त 12 शयूं थी ठाहियां राजिया लाइ जेके ठाहियूं आहिनि, त पर दिलि ईअं थी चए त हिते वेठी हुजां, उथां न। इहो कमु हलंदो रहे, इहो कमु कॾहिं बि न खुटे, ऐं मां बसि हिते ई हुजां। सो इहा मुंहिंजी मुहबत आहे हिन क्राफ्ट वर्क सां। ॿुधायो, हे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻा आहिनि। नंढी नंढी हिन ते जेका डिटेल आहे उहा वाह जी आहे। टाइम जे गुज़रण जो अहसासु ई न थींदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे केतिरो वक़्तु मां हिननि शयुनि सां गुज़ारे छॾियो। सो हाणे ही राजिया जूं नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि, इन्हनि खे बि मां कंहिं बॉक्स में या कंहिं एनवेलप में विझंदमि, त जीअं सेफ़
थी करे ऐं हुते मां उहा इन्हनि जी शॉपर भरे रखी आहे शयुनि जी, इन्हनि सां गॾु इहे वेंदा। सो हाणे सांझी जी अज़ान अचण वारी आहे, मां पढ़ंदमि निमाज़, हे कमु हिते ख़तमु थी कयां। हेठि हीअ हालत आहे, जॾहिं कपिड़ा कटिंग कंदी आहियां त कपिड़ा हूंदा आहिनि हिते, अॼु पेपर कटिंग कई आहे त हिते रुॻो पेपर जा टुकड़ा आहिनि, इहे बि खणणा आहिनि मूंखे। पर इहा मुंहिंजी मुहबत आहे, इन्हनि खे ॾिसी ॾिसी मां ख़ुशि थी थियां। हिन महिल थिया आहिनि 7, मां तक़रीबन कलाकु मुनो कलाकु जेको आहे मां वीडियो कॉल ते हादिया ऐं राजिया सां ॻाल्हायां पई। सो हादिया त कोन ॻाल्हाईंदी आहे, बसि को ॾिसी वाइसी हाय हलो करे हली वेंदी आहे, ऐं राजिया घणी कचहरी कंदी आहे। सो हिकिड़ी शइ मूंखां पुछियईं छा कटिंग करे रखी अथव मुंहिंजे लाइ, ऐं जॾहिं सभु शयूं ॾेखारियोमांसि। 2-3 यादि ॾियारी, अञा तव्हां हे बि न कटियो आहे, हे बि न, अच्छा मूं चयो मां राति जो कटे रखंदमि। सो इहो सिलसिलो जारी रहंदो। हूअ ख़ुशि थी थिए, मां उनखां वधीक ख़ुशि थी थियां उनखे ख़ुशि ॾिसी। कमु त मुंहिंजी पसंदि जो आहे, उहो पंहिंजी जाइ ते, पर कॾहिं मूड आहे न आहे करण जो, पर हूअ ख़ुशि थी थिए इन करे मां ख़ुशि थी थियां। ऐं बाक़ी रहियो अॼु कल्चर डे हुयो, मुंहिंजे लाइ हर ॾींहुं कल्चर ॾींहुं आहे, मुंहिंजे लाइ हर ॾींहुं सिंधी कल्चर जो ॾींहुं आहे। मुंहिंजे घर में अक्सर खाधो पचंदो आहे सिंधी। अञा कल्ह ई मां पालक ऐं चांवरनि जा चिलड़ा पचाया, त सिंधी खाधो, सिंधी ज़बान ॿोली मुंहिंजी हर वक़्तु मूंसां साण आहे। मुंहिंजे लाइ हर ॾींहुं सिंधी कल्चर जो ॾींहुं आहे, जिते सिंधी आहे उते सिंधी कल्चर आहे। सो मां पाण सिंध जो कल्चर आहियां, इन करे स्पेशली मां इन ॾींहं खे मल्हाइण लाइ को ख़ासि एतमाम न कंदी आहियां। हा, अगरि मूंखे ॿाहिरि वञिणो पए हा न, त मां अहिड़ो को ड्रेस पाए ज़रूरु वञा हा जेको सिंधी स्टाइल जो हुजे हा। सो घर में ई वेठी हुयमि, ऐं मुंहिंजा अजरक वग़ैरह जेके बि आहिनि सभु मथे पैक थियल पिया आहिनि, त मूंखां पुॻो कोन त लाहियां, छो त मां किथे निकिरां त कोन पई ॿाहिरि। तव्हां सां कहिड़ो हाणे अजरक पाए वेही ॻाल्हायां। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में बि असांखे पंहिंजी सिंधियत खे अहमियत ॾियणु घुरिजे। पंहिंजे ॻाल्हि ॿोल में, पंहिंजे उथण वेहण में, पंहिंजे लटे कपिड़े में, खाधे पीते में ख़बर पए त असां केरु आहियूं। हाणे अॼुकल्ह जे ज़माने में न असांजा नाला उहे सिंधी रहिया आहिनि, न असांजा खाधा सिंधी रहिया आहिनि, न असांजो लिबास सिंधी रहियो आहे, एतिरे क़दुरु जो असां पंहिंजी ॿोली बि नथा ॻाल्हायूं। त इहा ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे। त सिर्फ़ु हिकु ॾींहुं इहो सिंधी ड्रेस पाए नचणु टपणु गाना ॻाइणु डांस करण सां सिंधी कल्चर जो ॾींहुं पूरो नथो थिए, बल्कि जॾहिं असां उनखे हर रोज़ु पंहिंजी ज़िंदगी में अप्लाई कंदासीं तॾहिं उहो असांजे लाइ चवंदासीं त हा असां कुझु कयो आहे। ऐं बाक़ी हाणे हिकिड़े ॾींहं जे लाइ सॼो एतमाम करणु मूंखे न वणंदो आहे, की ईअं अहिड़ी तरह मदर्स डे छो भाई, मूंखे त पंहिंजी माउ सां हर रोज़ु प्यार आहे। मां त पंहिंजी माउ खे रोज़ु तक़रीबन हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं कॉल कंदी आहियां, या उहो पाण कॉल करे वठंदी आहे। अलाह असांजे माइरुनि खे वॾी हयाती ॾिए, जेसि ताईं उहे आहिनि तेसि ताईं असांजो हर ॾींहुं मदर डे आहे। सो बहरहाल ठीकु आहे, ॾींहं मल्हाइजनि था, उन्हनि माण्हुनि जे लाइ इहे ॾींहं मल्हाइण ज़रूरी आहिनि जेके पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में कुझु शयुनि खे विसारे था छॾनि। पर असां जहिड़ा चरिया माण्हू जेके हर रोज़ु हर शइ खे यादि रखी वेठा आहिनि, त उन्हनि जे लाइ इन ॾींहं जी पोइ अहमियत नथी रहे। सो बहरहाल मुंहिंजी सिंधड़ी सदाईं जीए, सिंध जा माण्हू शल अकुल सम्झ वारा थियनि, महिनती थियनि, अजाई जेको आहे अक्सरियत असांजी क़ौम जी अजाई ठठ वॾाई ऐं ॾेखा ऐं शो ऑफ में मुब्तला आहे। उनजो अमल कुझु न आहे, ख़ाली नारा हणण ऐं ॻाल्हियूं करण, ऐं इहो काफ़ी न आहे। सो अलाह उन्हनि सभिनी खे सम्झ ॾिए त उहे प्रैक्टिकल सिंधी थियनि, हिकिड़ा अमल करण वारा सिंधी थियनि। रुगो ज़बानी सिंधी थियण सां कुझु कोन थो थिए। सो लेक्चर इलाही थी वियो, ऐं अॼु मां सॼो ॾींहुं जेको आहे राजिया ऐं हादिया जो कमु कयो। त अॼु जो ॾींहुं मुंहिंजो उन्हनि बचनि जे नाले हुयो। सुबुह खां वठी सवेर खां मां कुशन्स ठाहिया, पहिरियों हिननि जे फ्रॉक्स खे बटण हयां, उनखां पोइ मां इहे विहाणनि जूं छऊं वञी कढी आहिनि, ऐं पेपर कटिंग कयमि इलाही सारी। अञा बि हिकु ॿ शयूं जेको हुन मूंखे यादि ॾियारियूं आहिनि, त अञा तव्हां हे न ठाहियूं आहिनि, उहे बि मां राति जो कटिंग करे रखंदमि। चङो थियो त मां पंहिंजो सॼो मटीरियल अञा ॿाहिरि ई पियो आहे, अंदरि न कयो अथमि, त हुनजे लाइ उहो करे रखंदमि। ऐं हू एॾी बेचैन एॾी बेक़रार हुई, जो वराए मूंखां पुछे पई ॿियो छा ठाहियो अथव, ॿियो छा ठाहियो अथव। यानी पेपर कटिंग में न, कपिड़नि में बि विहाणनि जूं छऊं ॾेखारियूंमांसि, उन्हनि ते ॾाढी ख़ुशि थी। बाबा जी ॾेखारियो, अम्मी जी ॾेखारियो, हिकिड़ी हिकिड़ी करे पुछे पई। सो मुंहिंजा बचिड़ा ख़ुशि था थियनि मुंहिंजे नंढे नंढे हिननि एक्ट सां, त मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं मुंहिंजी इहा ई विंदुर आहे, इहा ई मसरूफ़ियत आहे, इहा ई मुंहिंजी ज़िंदगी आहे हाणे। ऐं नज़म यादि नथो अचे, राजिया जे लाइ मां नज़म लिखियो हो, सो हाणे मूंखे बिल्कुलु बि यादि पूरी तरह न आहे। ऐं
पोइ मां अलीअ खे चयो हो त मां चयो अगरि हुजां न हुजां मूंखे न आहे ख़बर, त राजिया खे ॿुधाइजांइ त तुंहिंजी ॾाॾी तुंहिंजे लाइ शाइरी बि कंदी हुई। पोइ हादिया ॼाई त मां हादिया जे लाइ बि 2-3 पोइम्स लिखियूं। त मां इहो मतिलबु मां हुननि खे प्राउड फील करणु थी चाहियां, मां हुननि खे इम्पॉर्टेंट फील कराइणु थी चाहियां। हो ॾिसनि त असां इन लाइक़ु हुयूंसीं त असांजे लाइ कंहिं ईअं कयो, हो मुंहिंजो प्यारु महसूसु कंदियूं वॾियूं थींदियूं। ऐं जेके बि मां हुननि लाइ शयूं ठाहींदी आहियां अॼु ताईं इवन, त मां उन्हनि सभिनि जा फ़ोटो कढी हिकिड़े एल्बम में हणंदी वेंदी आहियां फेसबुक ते। त पोइ मां सुगंध खे चवंदी आहियां, सुगंध तूं इहे सभु इहे वॾियूं थियनि त उन्हनि खे ॾेखारिजांइ मां इहे शयूं उन्हनि जे लाइ केॾी प्यार सां ठाहियूं। मुंहिंजी मोहबत जी का इंतिहा न आहे, मां चई नथी सघां त मां हुननि सां केतिरो प्यार थी कयां। सो अलाह साईं हुननि खे सलामत रखे, अलाह तव्हां सभिनी खे बि सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु जे व्लॉग जी मोट ज़रूरु ॾिजो त तव्हांखे कीअं लॻो। इंतज़ारु रहंदो मूंखे, कुझु पंहिंजो पेपर वर्क, कुझु पंहिंजो क्रिएटिव वर्क ॿियो बि तव्हां सां शेयर कयुमि। बाए चांस उहो निकिरी आई नंढी थेलीअ में पयूं कुझु अञा बचियल शयूं, मुंहिंजी दिलि चाहे तव्हांखे ॾेखारियां, छो त मुंहिंजे व्यूअर्स में के आर्टिस्टिक माइंड जा बि आहिनि, शायदि कंहिंखे आइडिया मिली वञे, शायदि कंहिंजे कमु अची वञे। सो इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं, सुभाणे वारे व्लॉग में। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।